कंडियारे में वकीलन पारां शहरन के ब्लैकमेल कंदड़ जवाबदार की गिरफ्तारी लाए एहतजाजी मुज़ाहरो कयो पियो आहे। तालके बार वकीलन सोशल मीडिया ते शहरन के ब्लैकमेल कंदड़ काशिफ खासकेली की गिरफ्तारी जो मुतालबो कयो। एहतजाज कंदड़ वकील बिरादरी जो चवणु हो त नुशरो फिरोज बासी काशिफ बशीर खासकेली शहरन जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। कंडियारे में वकीलन पारां शहरन के ब्लैकमेल कंदड़ जवाबदार की गिरफ्तारी लाए एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। तालके बार वकीलन सोशल मीडिया ते शहरन के ब्लैकमेल कंदड़ काशिफ खासकेली की गिरफ्तारी जो मुतालबो कयो। एहतजाज कंदड़ वकील बिरादरी जो चवणु हो त नुशरो फिरोज बासी काशिफ बशीर खासकेली शहरन जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। अवां के खबर ॾियूं पिया। कंडियारे में वकीलन पारां शहरन के ब्लैकमेल कंदड़ जवाबदार की गिरफ्तारी लाए एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। तालके बार वकीलन सोशल मीडिया ते शहरन के ब्लैकमेल कंदड़ काशिफ खासकेली की गिरफ्तारी जो मुतालबो कयो।